अस्सलाम वालेकुम। मैं श्री मिठू बाबा अला मौजू कलाम निहायत सुहिणो मन मोहींदड़ जमाल जे मुशाहिदे माणण जी बि क़ाबिलियत अथसि। जहिड़ो को टबई जिस्मानी इख़लाक़ी रूहानी मुशाहिदे जे करे संदसि जीअ में जज़्बा ऐं उमंग उठंदा अथसि। निहायत सुहिणो मन मोहींदड़ जमाल जे मुशाहिदे माणण जी बि क़ाबिलियत अथसि। जहिड़ो को टबई जिस्मानी इख़लाक़ी रूहानी मुशाहिदे जे करे संदसि जीअ में जज़्बा ऐं उमंग उठंदा अथसि। हुस्न जो मोल हिकु ई आहे जंहिं जंहिं वेस में पधिरो करे थो। हुस्न जो मोल हिकु ई आहे ऐं जंहिं जंहिं वेस में पधिरो करे थो तंहिं तंहिं वेस जे पसण सां नींहं खे नवां नवां नेश अचणु लॻंदा अथसि। निहायत सुहिणो मन मोहींदड़ जमाल जे मुशाहिदे माणण जी बि क़ाबिलियत अथसि। जहिड़ो को टबई जिस्मानी इख़लाक़ी रूहानी मुशाहिदे जे करे संदसि जीअ में जज़्बा ऐं उमंग उठंदा अथसि। दुनिया में तक़रीबन अदना खां अदना इंसान बि हुस्न जो हैरान आहे। दुनिया में तक़रीबन अदना खां अदना इंसान बि हुस्न जो हैरान आहे। संदसि वजूद जो वर्क ढोई साफ़ करणु संदसि सारी हस्ती सूंहं वारी शइ जे मुशाहिदे सां भरिजियो टिमटार थियो पवंदी अथसि। निहायत सुहिणो मन मोहींदड़ जमाल जे मुशाहिदे माणण जी बि क़ाबिलियत अथसि। जहिड़ो को टबई जिस्मानी इख़लाक़ी रूहानी मुशाहिदे जे करे संदसि जीअ में जज़्बा ऐं उमंग उठंदा अथसि। कुदरती नज़ारो जहिड़ो को चमन जो चहचटो दरिया जी लस लपट चंड जी चटाई हुजे तारनि जी झिरमिर। कुदरती नज़ारो जहिड़ो को चमन जो चहचटो दरिया जी लस लपट चंड जी चटाई हुजे तारनि जी झिरमिर। ककरनि जी कारूं भार इंसानी हुस्न हार सिंगार सीरत अहिड़े मुशाहिदे में पाण खे ॼण महू करे छॾियो अथसि। निहायत सुहिणो मन मोहींदड़ जमाल जे मुशाहिदे माणण जी बि क़ाबिलियत अथसि। जहिड़ो को टबई जिस्मानी इख़लाक़ी रूहानी मुशाहिदे जे करे संदसि जीअ में जज़्बा ऐं उमंग उठंदा अथसि। परूड़ियल ऐं परूड़ींदड़ ॿई शयूं भलोड़ शाइर खे लाटमा मुशाहिदो नसीबु थिए थो। परूड़ियल ऐं परूड़ींदड़ ॿई शयूं भलोड़ शाइर खे लाटमा मुशाहिदो नसीबु थिए थो। पर उन जे इज़हार करण लाइ संदसि दिलि में हिकु ज़बरदस्त जंबश जारी रहंदी अथसि। निहायत सुहिणो मन मोहींदड़ जमाल जे मुशाहिदे माणण जी बि क़ाबिलियत अथसि। जहिड़ो को टबई जिस्मानी इख़लाक़ी रूहानी मुशाहिदे जे करे संदसि जीअ में जज़्बा ऐं उमंग उठंदा अथसि। सूरतूं जे मुशाहिदे बैदि संदसि अॻियां टरी रहियूं आहियूं उनखे हिकु सुहिणी शिकिल ॾेई। सूरतूं जे मुशाहिदे बैदि संदसि अॻियां टरी रहियूं आहियूं उनखे हिकु सुहिणी शिकिल ॾेई। ॿियनि इंसाननि जे दिलनि में पिणु अहिड़े जज़्बनि उथारण जी कोशिशि करे थो जहिड़ा मुशाहिदे वक़्तु संदसि दिलि में उथिया हुयसि। निहायत सुहिणो मन मोहींदड़ जमाल जे मुशाहिदे माणण जी बि क़ाबिलियत अथसि। जहिड़ो को टबई जिस्मानी इख़लाक़ी रूहानी मुशाहिदे जे करे संदसि जीअ में जज़्बा ऐं उमंग उठंदा अथसि।